KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुन जी दुनिया। KTV वेब न्यूज़ सां गॾु मां आहियां सुधीर रमन खखराणी। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। गड़िया सीन तालुके जे मुख़्तलिफ़ कोठनि जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जे माण्हुनि में होप ऐं एशिया पेट्रोलियम पारां डॉक्टर न्याज़ अहमद डहर जे तावन सां तालुके गड़िया सीन जे ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जे ॻोठाणनि में 1000 सर्दीअ खां बचण लाइ कंबल तक़सीम कया विया। उन मौक़े ते मीडियम क्लियर अहमद, सीनियर सिक्योरिटी ऑफिसर मोहम्मद असलम, अदनान सिद्दीकी, होप पारां केसर खान, आगा खान अस्पताल जे एडमिनिस्ट्रेटर फरहान अहमद मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त बोर्ड वारनि ॾींहनि खां वठी इलाइक़े में वक़्त ब वक़्त ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जी हर नमूने जी सहायता कंदा आहिनि। अॼु बि सर्दीअ खे मद्देनज़र रखंदे मिसकीन माण्हुनि में 1000 कंबल तक़सीम कया आहिनि। आईंदा बि डॉक्टर न्याज़ अहमद डहर जे तावन सां मिसकीननि जी मदद गड़िया सीन तालुके में जारी रहंदी। हम लोग यहाँ पर एशिया पेट्रोलियम की तरफ से आए हैं और हमारे साथ होप की टीम भी अवेलेबल है। और यहाँ पर हम बेसिकली जो फ्लड फैक्ट्रीज़ हैं इंटीरियर सिंध के अंदर, उस कंपनी जो है ना काफ़ी टाइम से इंटीरियर सिंध के अंदर जितने भी मुख्तलिफ जो फैक्ट्रीज सिटीज़ हैं वहाँ पे राशन डिस्ट्रीब्यूशन भी करी है, मेडिकल कैंप भी लगाए हैं। आज हमारा यहाँ गड़िया सीन में विज़िट था और यहाँ पे चूँकि विंटर सीज़न है तो हमने यहाँ पे ऑलमोस्ट 1000 से ज़्यादा जो है ना कंबल ब्लैंकेट डिस्ट्रीब्यूट किए हैं जो फैक्ट्रीज़ हैं। तो इंशाल्लाह कंपनी की ये विज़न भी है कि आगे भी इंशाल्लाह एज अ CSR हम जो भी फैक्ट्रीज़ होंगे उनको जो पॉसिबल हुआ आगे सपोर्ट करेंगे। इसमें थोड़ा सा एडमिन की तरफ से एशिया पेट्रोलियम ने जो डोनेट किया है वो तकरीबन 2100 फैमिलीज़ को हमने राशन दिया है और वो अच्छी खासी तादाद में, मतलब बड़ा पैकेज है। कोई तकरीबन 10,000 का जो है वो पैकेज है। 5 से 6 मेंबर जो है एक फैमिली के, उनके लिए 15 से 20 दिन का जो है ना वो काफ़ी राशन है। तो वो हमने बलूचिस्तान में खुजदार तक, बेला, उथल और सिंध के मुख्तलिफ अज़ला में सखर, शिकारपुर और लाड़काना, इन इलाकों में, जोई में, मेहड़ में, अभी रिसेंटली KN शाह में भी हमने किया है, रानीपुर में। तो ये मुख्तलिफ जगहों पे जो है राशन डिस्ट्रीब्यूशन हुई है। मेडिकल कैंप्स के हवाले से जो है वो भी हमारी अच्छी खासी जो है ना इसमें कंट्रीब्यूशन है। मेडिकल कैंप जो है मुख्तलिफ जगहों पे, सिंध के ख़ास तौर पे पूरे सिंध में, ऑल ओवर सिंध में जो है मेडिकल कैंप हम 56 जो है अभी तक लगा चुके हैं और अभी इस पे मज़ीद काम जारी है। अगला हमारा जो है वो ठट्ठा, सजावल और बदीन की तरफ है, उमरकोट तक जो है। अलाही पंहिंजो असांजूं ॿ ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि पाकिस्तान जूं बहितरीनु ऑर्गेनाइज़ेशन्स। हिकिड़ी आहे एशिया पेट्रोलियम ऐं ॿी होप NGO जो नाले सां। इन में असांजी मैडम इच्छारा ऐं एशिया पेट्रोलियम जी तरफ़ खां, जिन हमेशह तव्हां सभिनी खे यादि रहंदी हूंदी इहा ॻाल्हि त हिननि असांखे कॾहिं बि ॾुखे वक़्त में न विसारियो आहे। सो हिन महिल बि थधि जे सीज़न खे, विंटर खे जेको आहे साम्हूं रखंदे करे हिननि असांखे कंटेनर्स जेके आहिनि पूरा ब्लैंकेट्स जा मोकिलिया आहिनि। पोइ असां इहा कोशिशि इहा कई वई आहे त पंहिंजो डिज़र्विंग पर्सन्स खे असां पहुचाए सघूं। पोइ उन सिलसिले में ॾाढी प्लानिंग सां हिकिड़ो कमु कयो वियो आहे। हर हिकु घर में असां तक़रीबन पंहिंजे गड़िया सीन UC जे 20 विलेजिस में असां वटि टोकन्स डिस्ट्रीब्यूट कया आहिनि ताकी बराबरि डिस्ट्रीब्यूशन थिए ऐं बराबरि डिज़र्विंग पर्सन्स खे बि मिली सघनि। हिननि दोस्तनि जा, एशिया पेट्रोलियम, होप NGO वारनि जा असां हमेशह इहे असांजे मथां महिरबानी रहिया आहिनि। कॾहिं बि ॾुखियुनि घड़ियुनि में हिननि असांखे न विसारियो आहे। जो कराची छॾे, हैदराबाद छॾे, पंहिंजो उतां जा सिजावल, बदीन सभु वीचारा छॾे करे तव्हां असांखे यादि था कनि। असां हिननि जी इन्हनि महिरबानियुनि खे कॾहिं बि नज़रअंदाज़ नथा करे सघूं। इहे हिन जी महिरबानियूं आहिनि ऐं असांजे मारवण जी हमेशह इहे सदाईं कंदा रहिया आहिनि ऐं हमेशह कंदा रहंदा। खबरुन जी दुनिया।